महीने पैसा अचण जे बावजूद रिटायरमेंट वारा मुलाज़िम कसम पुरसी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि खे धिका थाबा ॾिना था वञनि, उन्हनि खे का बि रिटायरमेंट नथी ॾिनी वञे, उन्हनि जा पेंशन बि उन्हनि जूं रहियल आहिनि। उनखां अलावा कचनि मुलाज़िमनि खे रोज़ रोज़ ज़लील कयो थो वञे, उन्हनि खे चयो थो वञे असां तव्हांखे कढी छॾींदासीं। असां चऊं था त कंहिं बि कचे मुलाज़िम खे कढियो वियो त पोइ असां आसिफ अली ज़रदारी जो आहे, हितां MNA चूंडियो वियो आहे, हितां MPA मोहतरमा अज़रा पेचुओ साहिबा थी आहे जेका तालीम जी मिनिस्टर बि आहे। उन हूंदे बि सिर्फ़ु दौड़ जे टाउन कमेटी जे मुलाज़िमनि सां इहा ॿखियाई न थियणु घुरिजे। मां सईद गनी साहब खे चवां थो त रोज़नि जो महीनो हले पियो, पर असांखे 15 तारीख़ ताईं अञा पघारूं न मिलियूं आहिनि। यकीन कयो त अफ़्तारी जे लाइ असांजे मुलाज़िमनि वटि पैसा न हूंदा आहिनि जो अफ़्तारी वठी सघनि। न कोई एग्रीमेंट आहे, न को असांखे वादी पघार कोन मिलियो आहे। असां रोडनि ते इन जे करे निकिता आहियूं ऐं पेंशन वारा 3 महीना थी विया आहिनि, उन्हनि खे बि रुपयो बि कोन थो मिले। रन चालू आहिनि, वीचारियूं फिरंदियूं थियूं वठनि, किननि ते मजबूर थी विया आहिनि मुलाज़िम। असां इहो अर्ज़ु था कयूं, वज़ीर आला खे था चऊं, वज़ीर आज़म माने बिलावल खे बि इहो था चऊं त महिरबानी करे असांजो हक़ अदा कयो वञे।